वालेकुम दोस्तों, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं स्विट्जरलैंड में, जेको दुनिया जो जन्नत मां शहर तस्वर कयो वञे थो। उहो स्विट्जरलैंड जंहिंमें ॾिसी सघो था रोडनि ते रेलूं पियूं हलनि। ही रेल बि हले पई हिते, जेको आहे उन खां पोइ वरी जेको हिन पासे वरी गाॾियूं बि हलनि पियूं। वाह वाह, दुनिया जा तव्हां रोड ॾिसो त हिकिड़े पासे रेल पई हले, उन जे विच में गाॾियूं बि हलनि पियूं। ऐं तव्हांखे स्विट्जरलैंड जो ही ख़ूबसूरत मंज़र ॾेखारियां पियो। स्विट्जरलैंड जो शहर जिनीवा आहे, जिथे अक़वाम मुतहदा जी ऑफिस बि तव्हांखे मूं ॾेखारी अॼु, थोरो हिन रोड मुफ़ासिले ते आहे। सो इन शहर में असांजो स्टे आहे अॼु कयां मां, त मूं चयो दोस्तनि खे, सिंध वासियुनि खे बि गॾु घुमायूं। त पोइ अचो दोस्तो, बसि यार हिकिड़ी ॻाल्हि आहे, पाण वारियूं चांहियूं कोन थियूं मिलनि। जे पाण चांहि पीअंदा आहियूं होटलनि ते, शाम जो वेही गैदरिंग कंदा आहियूं, अहिड़ी चांहि कोन थी मिले। सो हाणे सिंध वासी बि हिमत कनि कि 8-10 गॾिजनि कि भेण अचो यूरोप, हिते को होटल बोटल खोलियूं, घटि में घटि चांहि त मिलंदी भला सिंध जहिड़ी। सो दोस्तो, ही अथव स्विट्जरलैंड शहर जा ख़ूबसूरत मंज़र। पोइ आउं चवां थो वीडियो एतिरी वॾी ड्रिगी न कयां त जीअं दोस्त वरी जेको आहे मक़सदु ॾिसी बि सघनि। अॼुकल्ह मसरूफ़ियत जो टाइम आहे, इन लाइ मूं चयो भला नंढी हिकिड़ी वीडियो ठाहियां, दोस्तनि खे स्विट्जरलैंड शहर घुमायां बि, पाण बि घुमां, संगत खे बि गॾु घुमायां। सो सिंध वासियो, जिथे हुजो ख़ुशि हुजो, अलाह जे अमान में हुजो। मूं इमरान हसन लांडर पारां तव्हांखे स्विट्जरलैंड मां सलाम मुंहिंजा क़बूल पवनि। वरी हिकिड़ो ॿियो बि नज़ारो तव्हांखे ॾेखारियां, परियां ख़ूबसूरत हिकिड़ी ट्रेन वरी अचे पई, रस्तनि ते गाॾियूं बि हलनि पियूं। ऐं मूं चयो हाणे भला संगत खे ॾेखारियां या इहो मंज़र ॾेखारियां। साइकिल वारो साइकिल बि काए पियो वञे, ट्रेन वारो ट्रेन बि काए पियो अचे, पंधु हलण वारो पंधु बि अचे पियो। हीअ ट्रेन बि अची वई। वाह 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 वाह, ज़बरदस्त। सो ही गाॾियूं ईअं वयूं हलियूं। सो असां कोन था चऊं त असां ही त बाबा, असां चवंदा आहियूं त बाबा ही काफ़रनि, ही त जेको आहे जहन्नम में वेंदा, पर ॾिसो निज़ाम ॾिसो न हिननि जो। ऐं असां वारा वरी जेके इहे वेठा आहिनि सिंध में, इहे वरी जन्नत में वेंदा इंशाअल्लाह। सो हाणे छा था चई सघूं, वधीक तव्हां ॾिसो था पंधु हलण वारो पंधु बि हले पियो बाबा। उन खां पोइ ऐं जेको कार वारो आहे, कार काहे अचे, जेको रोड तां विच मां वञे, इहो अथव स्विट्जरलैंड जा ख़ूबसूरत मंज़र। सो दोस्तो, ख़ुशि हुजो, अलाह जे अमान में जो। मां तव्हां दोस्तनि लाइ ठाहींदो आहियां वीडियो, मां चवंदो आहियां दोस्तनि ताईं असांजो आवाज़ु पुॼे। सो तव्हां जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं सलामत हुजो। GSN।